मीरपुर माथिलो वेझो ॻोठ फ़तेह अली ख़ान बोज़दार जो रहवासी मीर हमज़ो पंहिंजे भाइटनि पुटनि खे साण करे डिप्टी कमिश्नर घोटकी जी ऑफिस आॾो ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतियाज कंदे दाहियो। मुंहिंजी ज़मीन ते 9 साल ॿाहिरनि कब्ज़ो कयो आहे। मटेला ॿाहिरि आहिनि, उन्हनि जा भाणेजा आहिनि, उन्हनि ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। नूर हसन आहे, अली हसन आहे, नियाज़ हुसैन आहे, रियाज़ हुसैन आहे, एजाज़ आहे, सदाम आहे, मोहम्मद अली आहे। अच्छा, वो ज़मीन जंहिं ते कब्ज़ो कयो अथनि उन जो खातो तव्हां वटि आहे? खातो असां वटि आहे, मौजूदु आहे, हिते गॾु आहे। असां जाॾे काॾे भॻाऊं, थाणनि ते भॻाऊं, मुख़्तियार कार ॾे, DC साहिबु ॾे। हुन इल्ज़ाम हयो त वेगे भाउरनि नूर हसन बोज़दार, अली हसन बोज़दार वारनि मुंहिंजे ऐं मुंहिंजी फ़ौती भाउ जे 130 जरेब खां मथे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वेठल आहिनि। मूंखे ज़रई ज़मीन ते अचणु नथा ॾियनि। एहतियाज कंदड़ अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतियाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथिल।